बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ज़ी वक़ार अॼु मां अव्हां जे साम्हूं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़लीफ़े सोअम जनाब उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में गुफ़्तगू करण वारो आहियां। संदन इस्म गिरामी उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे ऐं संदसि कुनियत अबू अब्दुल्ला, संदन लक़ब जामिउल क़ुरान, संदन खिताब ज़िन्नूरैन आहे। छो त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿ न्याणियूं जनाबी बीबी रुक़ैया ऐं उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु ताला अन्हुमा संदन निकाह में यके बाद दीगरूं आयूं ऐं औलाद आदम खां वठी कंहिंजे बि निकाह में नबी जूं ॿ न्याणियूं न आयूं, तो संदन इहा ख़ुसूसियत आहे कि संदन निकाह में नबी जूं ॿ न्याणियूं आयूं या के बा दीगरे, तो इन जे करे संदन खिताब ज़िन्नूरैन आहे। ऐं हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं सुलह हुदैबिया में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन खे मक्का मुकर्रमा जे तरफ़ नाइब ऐं कासिद बणाए करे मोकिलियो, त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबे किराम खां हिकु बैत वरिती, जंहिंखे बैत रिदवान चयो वेंदो आहे। त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हिकु हथु ॿिए हथ ते रखी करे फरमायूं कि हिकु हथु मूं मुस्तफ़ा जो आहे ऐं ॿियो हथु हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु खां आहे ऐं मां हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे तरफ़ां बैत वठां थो पियो। हज़रत ज़ी वक़ार पाण मुहर्रमुल हराम जे महीने में ऐं 24 हिजरत ते तख़्त खिलाफ़त ते जलवा गर थिया ऐं 12 साल खिलाफ़त नबवी ते फ़ाइज़ थिया ऐं संदन उमिरि मुबारक 86 साल आहे। मक्का मदीने मुनव्वरा में क़ुरान पढ़ंदे हुए असवद नाले मिस्री जे हथां पाण शहीद थिया ऐं संदन मदफून जन्नतुल बकी में संदन मज़ार शरीफ़ विया आहे। हज़रत ज़ी वक़ार इन ज़िलहज्जा जे महीने में संदन शहादत थी आहे, तो इन जे मुनासिबत सां मां अव्हां जे साम्हूं कुझु हालात बयानु कया ऐं संदन जे कुझु फ़ज़ाइल जे बारे में मां अव्हां जे साम्हूं बयानु कंदुसि कि हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे, फरमाई थी कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में तशरीफ़ फरमा हुया, तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ुरान यानी सथर मुबारक आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सथर मुबारक ते कुझु कपिड़ो लथल हुयो, यानी कमीस मुबारक लथल हुई, पर तेबंद शरीफ़ गोॾ मुबारक पातल हुई। त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में सुतल हुया, जीअं इंसान पंहिंजे घर में हूंदो आहे। त उन खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु घर में अंदरि अचण जी इजाज़त वरिती, तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अंदरि अचण जी इजाज़त ॾिनऊं ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु बि हरकत न फरमायो, उअं ई हुया, पंहिंजे कपिड़नि खे दुरुस्त न फरमायाऊं। जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु इजाज़त वरिती ऐं संदन खे इजाज़त ॾिनी वई ऐं जॾहिं हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु इजाज़त वरिती, तो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाई थी कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम बिल्कुलु वेही रहिया ऐं वेही करे पंहिंजे कपिड़नि खे दुरुस्त फरमायाऊं। उन खां बाद में हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अंदरि अचण जी इजाज़त ॾिनऊं, तो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाई थी जॾहिं उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु हलिया विया, तो मां इहा वजह पुछा कई कि हज़रत अबू बकर उमर आया त उन वक़्तु पंहिंजी हालत ते हुयो ऐं जॾहिं हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु आया त उन वक़्तु पंहिंजे वेही करे पंहिंजे कपिड़नि खे दुरुस्त फरमायो आहे कि पंहिंजे जेको कमीस मुबारक लथल हुयो, पिनिन मां लथल हुयो या सथरनि मां लथल हुयो, पंहिंजे कमीस मुबारक खे पंहिंजे पिनिन या सथरनि ते रखियो आहे दुरुस्त करे, पोइ हज़रत उस्मान खे अंदरि अचण जी इजाज़त ॾिनो आहे। वजह छा आहे त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि आयशा, छा मां उन शख़्स खां हया न कयां जंहिं शख़्स खां अल्लाह जा फ़रिश्ता बि हया कंदा आहिनि।
ऐं ॿी रिवायत में आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बेशक उस्मान हिकु हयादार इंसान आहिनि ऐं जेकॾहिं मां हज़रत उस्मान खे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इन हालत में अंदरि अचण जी इजाज़त ॾियां हा तो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु शर्म ऐं हया जे वजह सां कामिले पैकरे शर्म ऐं हया आहिनि तो शर्म ऐं हया जे वजह सां उहा पंहिंजी हाजत ऐं पंहिंजी ज़रूरत वारी ॻाल्हि मुंहिंजे साम्हूं बयानु करे ई न सघनि हा। ॿी रिवायत में आहे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हर नबी जे लाइ साथी हूंदो ऐं मुंहिंजो साथी जन्नत में हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। हज़रत ज़ी वक़ार के हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी ग़ज़वे में शरीक थी रहिया हुया, ग़ज़वे तबूक में। त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे, छो त उन वक़्तु सहाबा किराम जी जेका हालत हुई उहा मुफ़लिसी ऐं गुरबत वारी हालत हुई। आका अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम खे चंदे जे लाइ तरगीब ॾेई रहिया हुया। त उन वक़्तु हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी बीठा तो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि मां अल्लाह जे राह में 100 उठ सादो सामान सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर कंदुसि बतौर चंदा। वरी ॿीहर आका अलैहिस्सलातु वस्सलाम रग़बत ॾिनो तो हज़रत उस्मान ॿीहर उथिया कि मां 200 उठ मुंहिंजे ज़िम्मा में आहिनि ऐं सादो सामान सां गॾु हाज़िर कंदुसि। वरी टीहर त उन वक़्तु हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंखे ॻाल्हाइण जो वारो ई न ॾिनो ऐं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि मुंहिंजे ज़िम्मा 300 उठ आहिनि, सादो सामान सां गॾु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर कंदुसि। त उन वक़्तु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मेंबर खां लही करे फरमाए रहिया हुया कि अॼु उस्मान खां बाद में, अॼु ॾींहं खां बाद उस्मान कोई बि अमल करे त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कोई बि अमल नुक़सान न ॾींदो। हज़रत ज़ी वक़ार के हज़रत ज़ी वक़ार ये आहे हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सखावत कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जीअं कि हज़रत अब्दुर्रहमान बिन समरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे वो फरमाइनि था कि हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॿी रिवायत में आहे कि हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु 1000 दीनार आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में ग़ज़वे तबूक जे लाइ इरादे सां आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में 1000 दीनार पेश कयो ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन 1000 दीनार खे पंहिंजे गोद मुबारक में रखी करे उनखे हरकत ॾेई रहिया हुया, उनखे हेठि मथे करे रहिया हुया, उनखे पलटे रहिया हुया ऐं हज़रत हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया हुया मा दर्र उस्मानो मा अमिल बअदल यौम मर्रतैन। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि अॼु खां बाद में हज़रत उस्मान कोई भी अमल करे तो अॼु खां बाद हज़रत उस्मान के कोई भी अमल नुक़सान न ॾींदो। हज़रत ज़ी वक़ार इहा आहे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सखावत ऐं संदन शान। अल्लाह सुब्हानहु व तआला खे दुआ आहे करीम रब असांखे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं संदन मुहबत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।